بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. السلام عليكم ورحمة الله وبركاته. سيپارو يعني جزء اسان جو آهي 30. الحمدللہ رب العالمین. लास्ट टाइम असां जेका हीअ सूरत कवर कई से सूरत अल-आदियत वारी, वो जेके लास्ट टाइम न अची सघिया उन लाइ थोरो ब्रीफ कबो ऐं पोइ तकड़ा हलंदासीं. माना जेको इहो असां ज़िक्र कयो त इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे अल-आदियत वारो, उनजो तर्जुमो हीअं आहे. हाणे जेको आहे त ठहको कंदड़, सख़्तु ठहको कंदड़. छा आयो आहे सख़्तु ठहको कंदड़? छा सम्झी त सख़्तु ठहको कंदड़ छा आहे? अल्लाह पाक फरमाए थो, जॾहिं माण्हू पखिड़ियल पतंगनि जीअं हूंदा, जबल उन तुंबियल जीअं हूंदा, पोइ जंहिं जे अमलनि जा पुड़ गोरा थिया सो दिलि पसंद सुठे गुज़रान में हूंदो ऐं ख़ुशि हूंदो, ऐं जंहिं जे अमलनि जा पुड़ हल्का थिया, यानी जंहिंजा अमल हल्का थिया, चङा अमल, तंहिंजे रहण जी जाइ हावी आहे. ऐं छा सम्झी त हाविया छा आहे? उहा हिकु ॿरंदड़ बाहि आहे. अल-आदियत मल-आदियत अहिड़ी तरीक़े सां 4 आयतूं अल-आदियत मल-आदियत ममादरा का मल-आदियत, इहो 3 आयतूं हिन में आयूं आहिनि. कहिड़ी नमूने? साॻे नमूने अल-हाक़त मल-हाक़त ममादरा का मल-हाक़त, है न? इन जो बि साॻे नमूने सां. हाणे कर लफ़्ज़ थींदो आहे माना धकु करणु, स्ट्राइक करणु, ठीकु आहे न? बैंग माना धक्को, ठहको थिए. अल-आदियत थींदो धकु हणण वारी उहा का शइ, ठीकु आहे? द स्ट्राइकर फाइल आहे इहो चइबो आहे जेको उहो कमु थी करे. असां ॿुधायोसीं त जॾहिं ता मरबूता आख़िर में कंहिं बि लफ़्ज़ में अचे, घणे करे इस्म में ईंदी आहे या फ़ाल में, त माना उहो मोनिस लाइ हूंदो आहे, ठीकु आहे? माना धकु हणण वारी. इन जो सुठो मिसाल इहो आहे जो कार कंहिंजे पुठियां अची कार लॻे न, हलंदड़ गाॾी में तेज़ रफ़्तारी में, केॾो वॾो ख़ौफ़नाक आवाज़ थींदो आहे ऐं नुक़सानु थींदो आहे. केॾो माण्हू दहिलजी वेंदो आहे न, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू परेशान हूंदो आहे. ईअं ई अलाह पाक इहो ॼण तस्वीर ॾेखारी आहे. ऐं जबलनि जे लाइ जेको हुयो त इहे ज़रा थी वेंदा या तुंबियल उन जीअं थींदा, उन सां इहो ई आहे त इहा कप न आहे. क़ुर पाक जो लफ़्ज़ जेको आयो आहे उन ई आयो आहे, छो जो अरबनि में कप जी वाक़ियत एॾी कोन्हे, जॾहिं उन जी वाक़ियत जो रिढनि में ईंदो आहे न, उहो माल में. हाणे अल्लाह पाक जी कंपेरिज़न ॾिसो न, जेका शइ असांखे ख़ुदि सम्झ में अची सघे न, अल्लाह जो इल्मु त असां सम्झी नथा सघूं पूरो न. अल्लाह पाक पर जेका शइ असांखे सम्झाइणु चाहे थो, असांजे इल्म मुताबिक़ उहा ॿुधाए थो पियो. हाणे जबल असांखे ख़बर आहे इन जहिड़ी सख़्तु मज़बूत वॾी का ॿी शइ आहे? अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. उन खां पोइ उन जी कंपेरिज़न जॾहिं थिए थी पई त कहिड़े सां थी थिए? हल्की ऐं नरम जेका उन आहे. काॾे जबल, काॾे उन जहिड़ो थी वेंदो उन ॾींहुं. अल्लाह अकबर. उन खां पोइ हाणे असां पंहिंजी अचूं था पिया सूर अल-आदियात ते. अल-आदियात काओ नंबर सूरत आहे? 101 नंबर सूरत आहे. कहिड़ी सूरत आहे? इहा मक्की सूरत आहे. माना अॼु छा सिखंदासीं? अल-आदियात. इन में आयतूं घणियूं आहिनि? 11. हाणे अचो त पहिरीं हीअ शइ ॾिसूं. नंबरनि सां असां पढ़ंदा आया आहियूं. हाणे असां 100 नंबर जेका सूरत पढ़ूं था पिया, उहा 100 नंबर कहिड़ी आहे? अल-आदियात. 101 अल-कारियत, 102 अत-तकासुर, 103 अल-अस्र, 104 अल-हुमज़, हमज़ा न हुमज़, ठीकु आहे? पोइ वरी 105 अल-फील, कुरैश, अल-कुरैश न आहे, कुरैश, अल-माउन, अल-कौसर, अल-काफिरून, पोइ अन-नस्र, तब्बत यदा, अल-इखलास, अल-फलक, अन-नास. आख़िरी नंबर कहिड़ी सूरत आहे? 114. ईअं क़ुर पाक जॾहिं पढ़िबो आहे निमाज़ में, त इहो सीक्वेंस पढ़णु खपे. क़ुर में हूअं तव्हां जितां जेका आयत अचे पढ़ो, को कर्ज़ कोन्हे को, पर निमाज़ में कोशिशि कजे त ईअं हुजे 100 खां पोइ 101, पोइ 102, पोइ 103. पर मतिलबु ईअं मतिलबु न आहे त तव्हां 100 खां पोइ 101 ई पढ़णी आहे, 100 खां पोइ भले खणी 112 पढ़ो, पर हीअं मोटिजे न. माना 112 पढ़ी त वरी 106 पढ़े माण्हू, कुरैश पढ़ी त वरी खणी पढ़ो अल-आदियात ते हलियो वञे, ईअं मोट न हुजे. कुलौज़ बिरब्बिन नास पढ़ो त पोइ कुलौज़ बिरब्बिल फलक पोइ पढ़ो, या कुल अल्लाहु अहद पोइ पढ़ो. अल-इखलास कुल अल्लाहु अहद आहे न, ईअं न थियणु खपे.
है ना इनमें गुनाह वल्लाह आलम गुनाह एॾो ख़ुदा जाने आहे या कोन्हे पर गुनाह न बि हुजे पर तरतीब बहितर इहा आहे जेको किताबनि में लिखियल इहा शइ बि असांखे यादि करणु खपे सूरतुनि जा नाला माना हितां 100 खां सूरतूं शुरू कजनि 114 ताईं अल-आदियात अल-कारी अत-तकासुर असुर अल-हमज़ अल-हुमज़ ठीक आहे ईअं माण्हू पर इहे अल-फील कुरैश अल-माउन अल-कौसर अल-काफिरून النصر तबत यदा अल-इखलास अल-फलक उन-नास ठीक हाणे हीअ हुई अल-कारी इन जूं घणियूं आयतूं हुयूं 11 हीअ आहे अल-आदियात इन जूं घणियूं इन जूं 11 आहिनि इन में तमामु वॾी हिकमत आहे वॾी वॾी हिकमत ग्रामर पॉइंट ऑफ व्यू खां इन में एॾी वॾी माना हिकमत आहे जो असां खणी घणी मथे ॻाल्हि आहे असां कोशिशि अलाह साईं कयो कि माण्हुनि कोशिशि कई आहे असांखे सम्झायो अथऊं असां हिते पाण सम्झूं था पिया अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन ठीकु आहे हाणे हिन में घणियूं आयतूं आहिनि 11 पोइ 11 औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल-आदियात दबहन फल-मूरियात क़दहन फल-मुगीरात सुबहा हाणे मां हिनखे ईअं पढ़ी सघां थो फल-मुगीरात सुबहन फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जमअन इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद जाते साई ॾिबी उते सुकून अची वेंदो अखर ते ठीकु आहे न फल-मुगीरात सुबहा फअसरन बिही नक़आ जॾहिं हिते सुकून ईंदो हिते पढ़ंदासीं त जेका तनवीन आहे उहा छा थी वेंदी नक़आ ऐं फवसतन बिही जमआ इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद ठीकु आहे हीउ कलकलो थींदो हिते थींदो आहे पर हुनखे छॾियूं था अॼु लकनूद माना ईअं थींदो हिते सुकून अची वेंदो हाणे उन खां पोइ छा आहे ही जेके माना अॻिते हलूं था पिया पढ़ण ते पर ही पहिरियों शुरू वारूं आयतूं ॾिसंदासीं उन खां पहिरीं अचो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो ही छा आहे ही रुकू जी निशानी आहे पोइ ही रुकू आहे बिल्कुलु सम्झ में ॻाल्हि अची वई पर हिन जे मथां हिकिड़ो अखर आहे ही नंबर आहे ही बि नंबर आहे माना नंबर आहिनि हे बि नंबर हे नंबर इहे 3 नंबर आहिनि छा कंहिंखे ख़बर आहे जेके ख़बर न आहे त अॼु सिखूं इहा ॻाल्हि कहिड़ी ॾिसो हिते छा आयो आहे लफ़्ज़ लख़बीर आयतूं घणियूं थियूं 11 ऐं रुकू जी निशानी आई आहे न आयतूं घणियूं आहिनि 11 ऐं ही जेका निशानी हिते आई आहे हिन में 11 किथे लिखियल आहे उहो ही विच में लिखियल आहे हिन में कहिड़ो रब्त थियो माना हिते जेको हिन जे विच में ईंदो रुकू जे विच में उहो माना उन जी आयतूं ॾेखारींदो रुकूअ जो हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿियो हिन में घणा रुकू आहिनि पोइ हिकिड़ो रुकू आहे टोटल उहो मथां लिखियो पियो आहे ऐं ही जेको हेठो 25 नंबर आहे इहो छा आहे इहो आहे 25 रुकू पर 25 रुकू काॾों आयो हिते हिकिड़ो रुकू आहे हिते इहो सिपारे जो 25 रुकू आहे ठीकु आहे न ऐं जेकॾहिं असां सूरत कुल औज़ बिरब्बिन नास ते वेंदासीं उते तव्हां इहो ॾिसंदव त उन जे विच में हिते हिकिड़ो लिखियलु हूंदो ऐं हिते आयतूं लिखियल हूंदियूं उन कुल औज़ बिरब्बिन नास जूं घणे क़दुरु 7 आहिनि ऐं हेठि छा लिखियलु हूंदो 39 माना कुल 30 सिपारे में 39 रुकू आहिनि बहरहाल 39 न हुजे जेकॾहिं 44 हुजे हा त 44 रुकू हूंदा 21 हूंदा त 21 रुकू अहिड़े नमूने सां माना उन सिपारे जा रुकू अॻिते हलूं था पिया हिकिड़ी अहम शइ आहे सिखण जी कहिड़ी ही ॾिसो आख़िरी जेको आहे न आख़िरी इन माना बेशक रब्बहुम बिहिम यौम इज़िन लख़बीर हिनखे कीअं पढ़बो आहे ही ॾिसो छा लिखियलु आहे यौम इज़िन ही हिते आई तनवीन हीअ ऐं लाम ते शद आई आहे उन ते ज़बर आई आहे हाणे हिनखे कीअं पढ़णो आहे हिनखे टोड़े पढ़णो आहे कीअं ॾिसो कीअं हिनखे जेकॾहिं छड़ो हिनखे ॾिसूं त छा थींदो यौम इज़िन हिनखे तनवीन आहे न हिनखे छा पढ़बो यौम इज़िन हीअं थींदो न वरी हेॾो शद आई हाणे छा थींदो त छो जो हीअ हिनखे असां टोड़ियोसीं त ज़िन थी वियो न हाणे हिनखे जॾहिं लाम ते शद आहे त इहो लाम जो कानून आहे त नून ख़तम थी वेंदो
माना इहो तनवीन ऐं लाम गॾे करे हिकिड़ो कानून आहे, उन ते कोन वञिजे पर सम्झिजे चलो इहो त इनखे पढ़िबो कीअं यौम इज़िल्ल यौम इज़िन नून माना गुनू न थींदो यौम इज़िल्ल यौम इज़िल्ल ख़बीर ख़बीर ते कहिड़ी ॿी सूरत ख़तम थी वई आहे तबारकल्लाह सूरह मुल्क वहुवल लतीफुल ख़बीर हिते बि ख़बीर ते ख़तम थी आहे। हलूं था पहिरीं आयत ते वल आदियात दबहा ॿी छा थी चए फल मूरियात क़दहा टी थी चए फल मुगीरात सुबहा चौथी थी चए फअसरन बिही नक़आ पंजी थी चए फवसतन बिही जमआ क़ुरान पाक जो केॾो रब्त आहे जो इंसान खे थोरो थोरो ॿ टे दफ़ा पढ़ंदो न ख़ुदि ब ख़ुदि यादि थी वेंदी सूरत इहा जंहिंखे यादि आहे अलहमदुलिल्लाह अॼु खां पोइ जंहिंखे यादि आहे उहो सम्झी पढ़े त इहो छा थी चवे ही 5 आयतूं पहिरीं सिखूं था इंशा अल्लाह ताला पोइ टाइम मिलियो त वधीक हलंदासीं। वल आदियात दबहा वल थींदो आहे कसम ऐं हीउ जेको फल आहे न इहो बि कसम जे बारे में हूंदो आहे टई ॻाल्हि मूं करे छॾिया हिते न वल छा आहे वल आहे कसम कंहिंजो कसम छा बाबति कसम कसम में ॿ ॻाल्हियूं थी थियूं कंहिंजो कसम थो खणा ऐं छा लाइ थो खणा कहिड़ी ॻाल्हि बाबति थो कसम खणा हिकु थींदो जंहिंजो कसम खणबो ऐं कहिड़ी शइ ॿुधाइण लाइ कसम खणा थो पियो मां ठीकु आहे ॿियो फ माना थींदी पोइ 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 ठीकु आहे। हाणे हीअ जेके 5 आयतूं आहिनि न हिन में वॾो तजस्सुस आहे अरबी में माना में तव्हां ॾिसंदो न हिन जी माना छा थी चवे कसम आहे हांबारो हणी रोड़ंदड़ घोड़नि जी कसम आहे पहण माना जेके हुजनि जेके जबल जा पहण या इहे रॉक्स हुजनि या पत्थर हुजनि ठीकु आहे उन ते नालनि हणण सां चिणगुन कढंदड़ घोड़नि जो मां हिकिड़ी का मज़े जी ॻाल्हि थो हिते ॾेखां इंशा अल्लाह सिखूं था पिया हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त माना ही माना खे चलो ॾिसंदा वञिजो कहिड़ी आहे वरी टियों आहे कसम आहे पोइ सुबुह जी महल लुट कंदड़ घोड़नि जो चौथों आहे जो उन महिल रही उथारिनि था पंजूं छा थो चए पोइ उन घड़ी दुश्मन जे टोलीअ जे विच में पवनि था थोरी तजस्सुस कहिड़ी ॻाल्हि आहे क़ुरान पाक जेका ॻाल्हि कई आहे अर रहमान अलमुल क़ुरान ख़लक़ल इंसान रहमान जी ॻाल्हि आहे रहमान खे मञनि न मञनि रहमान जी ॻाल्हि आहे मां ॿुधण ई कोन थो चाहियां क़ुरान पाक मुशरिक चवंदा क़ुरान पाक जी पढ़बी हूं आयतूं त हुनखे पसंदि ई कोन कंदा कन खणी बंदि कंदा मूंखे ॿुधणी न आहे इहा ॻाल्हि हिन में तजस्सुस कहिड़ो अलाह पाक ॻाल्हि कहिड़ी थो करे घोड़नि जी ॻाल्हि थो करे कसम खणा थो घोड़नि जी कहिड़ा जेके हांबारो हणी डोड़ंदा आहिनि अरब लाइ त वरी इहो थी वई अरब लाइ घोड़े जी ॻाल्हि करणु तमामु पसंदीदा कमु हुयो जो घोड़ा रखंदा पालींदा जंगी बि कंदा विढ़ंदा पिया न ताक़त ॾेखारींदा छा ते कीअं थींदो घोड़ो इनाम में कंहिंखे घोड़ो मिली वञे घोड़े जी संभाल तव्हां ॾिसो त जेको माण्हू रेस कंदो आहे उनजी जेका रेस कार हुजे उनखे केॾो माण्हू संभाले रखंदो आहे उन सां प्यार हूंदो आहे ज़रो बि दाग़ ईंदुसि लाहे छॾींदो या माना जंगियुनि में बि हुननि जो शौक़ु हूंदो हुयो ॿियो रांदियुनि में हिन में हुन में मशगूली जे लाइ माना शहर असांजे लाइ सिंध कीअं आहे सिंधो नदी शेर ॿुधंदासीं शाह जा ॿुधंदासीं सिंध ते त ॼण मज़ो अची वेंदो उन ज़माने में रांदियूं हूंदियूं घोड़नि सां ऐं कहाणियूं हूंदियूं हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुआ पोइ तारीफ़ूं कंदा हुआ पंहिंजनि शयुनि जूं उन में घोड़ो टॉप ते हुयो पंहिंजी बहादुरी जी तारीफ़ बहादुरी कीअं थींदी बहादुरी थींदी जॾहिं घोड़े ते वञी सवारी कंदो कंहिंसां विढ़ंदा कंहिंखो खटंदा भले कुझु बि हुजे पर इहा हूंदी उन्हनि जी बहादुरी जी ॻाल्हि ऐं घोड़े सां रिलेटेड अलाह पाक घोड़े जी ॻाल्हि कई तजस्सुस कहिड़ो थियो क़ुरान पाक न ॿुधा ॿुधनि पर हाणे जो जन क़ुरान पाक में आयत इहा आहे त कसम आहे हंबारो हणंदड़ घोड़नि जो हा ध्यानु छिकिजी वेंदो अरे घोड़े जी ॻाल्हि करे वाह वाह कहिड़ा घोड़ा कसम आहे पहाड़नि ते नालनि हणंदड़ सां
हाणे असां चिणगू कढण घोड़नि जो चिणगू कढंदड़ घोड़नि जो वरी ॿी सूरत हाल अची साम्हूं हिकिड़ी तस्वीर ठही वई हिकिड़ी उहो बैटल फील्ड माना जीअं हिकिड़ो थींदो आहे न जंग जो मैदान हुजे माण्हू विहण वञे बहादुरी जी हिकिड़ी ॻाल्हि हुजे घोड़ो जी ॻाल्हि थी हले हा वाह वाह अलाह पाक छा चयो कसम आहे पोइ सुबुह जी महिल लुट कंदड़ घोड़नि जो उन महिल रही उथारीनि था पोइ उन घड़ीअ दुश्मन जे टोलीअ जे विच में वञी पवनि था पिया हे त सॼो ध्यानु मुशरिक जो इन ते हूंदो त हाणे छा थो थिए कमाल आहे क़ुर पाक में इन लफ़्ज़नि खणी अचण जो जेतिरो नंढो ग्रामर सां सम्झी सघूं था पिया हाणे पहिरीं आयत छा थी चए उनजो तसवर ॾिसो हिते वल आदियात दबन आदियात निकतल अद माना दुश्मनी क़ुर पाक शैतान खे छा चयो अदु मुबीन तव्हांजो खुलियल गुमराह दुश्मन आहे जेके असां पंहिंजो दोस्त कई वेठा आहियूं असांखे इहा ख़बर कोन थी पए त जेका ॻाल्हि असांजे विसवसो दिलि में विझे थो पियो न उहो असांजे लाइ हमदर्दी कोन थो करे हिन खां बदिलो वठि हिन सां मुंहुं बुछड़ो कर हिन सां न ॻाल्हाए हिन सां गुरूर कर हिन खे घटि सम्झ हिन खे वधीक छो मिलियो मूंखे घटि छो मिलियो हिन खे बीमार न आहे मां बीमार छो हिन खे औलाद घणी मूंखे औलाद घटि छो हिन खे हे फ़ाइदा मिलिया मूंखे घटि छो सभु विसविसा जॾहिं त दुनिया जी कंहिं शइ जी अहमियत कोन्हे सभु आज़माइश आहे चाहे ग़रीबी चाहे अमीरी चाहे सिहत चाहे बीमारी चाहे घणाई चाहे थोराई कंहिंजो कदु डिघो हूंदो त पंहिंजी तारीफ़ कंदो कंहिंजो कदु नंढो हूंदो त हुन ते टोक पियो पवंदो कंहिंजो रंग अछो थी पियो त कारे वारे त सम्झो हुनखे अखी न ॿुरंदसि शैतान जा विसविसा हुनखे पया पाण खे मथे पिया कंदा उन खां पोइ इहो सम्झंदो त मुंहिंजो दोस्त आहे मूंखे सही ॻाल्हि थो ॿुधाए हालांकि दुश्मन आहे शैतान जो विसविसो दुश्मन आहे जॾहिं बि का ॻाल्हि हुजे त हुनखे तोड़ियो तॾहिं त न ज़बान खे बि इस्तेमालु ख़्याल सां कजे पहले तोलो जो उर्दू में चवंदा न पहिरीं तोड़ियो पोइ ॻाल्हायो तोड़ियो त मूंखे तकलीफ़ त कोन थो ॾियां मुंहिंजे लफ़्ज़नि में सुठा लफ़्ज़ वरी माण्हू रोके न अलहमदुलिल्लाह त हाणे आदियात तबन कसम आहे हम पर हणंदड़ हणी डोड़ंदड़ घोड़नि जो माना जेके हो था कनि दुश्मनी थींदी आहे न अदु मां निकितल ईअं आहे ऐं हीअ अॻिते वरी ता ही आई आहे न हीअ ता मरबूत न आहे पर हीअ प्लूरल में आयो आहे माना ही घोड़ियूं आहिनि जेके तेज़ डुकंदियूं आहिनि जंग में खणंदा उन्हनि खे ॾाढो उन्हनि जो ख़्यालु कंदा हुआ रब अलाह पाक कसम कयो उन्हनि जो ऐं हांबारो छा थींदो आहे हिकिड़ो जीअं न हू करे कंदा न इहो माना कंहिं ॾिठो हुजे हा न इहो जीअं न हिकिड़ी जॾहिं थकिजी पवंदा आहिनि ड्रोड़ी न या बीही पोइ इहो ईअं आवाज़ कढंदा आहिनि ऐं उन खां पोइ अदरवाइज़ जेको आहे हुनजी नींग हूंदो आहे हिकिड़ो हणकार चइबो आहे हुनखे मुंहिंजे ख़्याल में ऐं पेंटिंग माना हांबारो हणी सम्झी इहो हुनजो तस्वर आहे कॾहिं हिकिड़ो आवाज़ थींदो आहे हुननि जो कंदा आहिनि कॾहिं तव्हां घोड़े खे ॾिसो इहो उनजो कसम आहे माना इहा शइ उन्हनि जी पसंदीदा ॻाल्हि थी हले पई हाणे माना उहे जॾहिं इहा आहे त अचे थी अटेंटिव थी आहे ॾिसूं त छा थो थिए ॿुधूं अलाह अकबर कमाल आहे अलाह पाक जो नक्शो त कहिड़ो खयल आहे ऐं हीअ जेका तेज़ जेको आहे न वञनि त हमले करण लाइ त कीअं तेज़ था डोड़नि हाणे इन डोड़ण ते ॻाल्हि आहे सॼी घोड़नि जी अॻिते लथी फल मूरियात कढनि कसम आहे पहिरणनि ते लालनि हणण सां चिंगुनि कढण त घोड़नि जो हीअ जॾहिं तेज़ हलंदा न घोड़ा त पोइ हिन मां स्पार्क्स निकिरंदियूं आहिनि चिणगूं उहे छो निकिरंदियूं आहिनि उहे हिनजे करे जो जॾहिं घोड़ो हूंदो आहे त हुनखे हेठूं तव्हांखे ख़बर हुजे लाइ न हुनखे नल लॻंदा आहिनि हुनखे चइबो आहे हार्स शू उहे हिनखे ज़रूरु हणबा आहिनि न त हीउ जेको आहे न सॉफ्ट आहे इन करे पोइ न त घोड़ो घणो ड्रिली न सघंदो आहे या हुनजा खुर जेके चइबो आहे न इहो उहे ख़राब थी वेंदा आहिनि इन करे हीअ मेटल प्लेटुनि ते लॻंदी आहे इहा पोइ हीअं घोड़ो आहे न हीअ प्लेटुनि ते लॻंदी आहे हेठूं इहा जेका मेटल प्लेट आहे न आयरन प्लेट या कुझु बि हुजे उहा जॾहिं पथर ते लॻंदी आहे त स्ट्राइक कंदी आहे इट प्रोड्यूसिस स्पार्क जेको जहिड़ो तेज़ वेंदो और स्पार्क निकिरंदी आहे अलाह वरी उनजी उहा सीन फो फलमूरियात सुबहनि कसम आहे पोइ सुबुह जी महिल लुट कंदड़ घोड़नि जो इहे जेके कॾहिं कॾहिं सुबुह जो हमला कंदा त माण्हू सुम्हिया पिया हूंदा इन में ॿियो मतिलबु इहो आहे त सुबुह जे पहर में बि जॾहिं सवेरे निकिरंदो आहे उहे जॾहिं हमलो कंदा भले खणी दुश्मन ॾिसनि उन्हनि खे परवाह न हूंदी उहे एॾा ताक़त वारा पिण सम्झंदा एॾा सुठा घोड़ा सां गॾनि हमलो करणु हलो परवाह न आहे ठीकु पोइ असर न बि न का जॾहिं जो उन महिल रही उथारनि था रही कीअं उथंदी आहे जॾहिं घोड़ा जेका तेज़ डोड़ंदा आहिनि दे रन फास्ट
उहे they create dust. Dust create थींदी आहे परे को ख़बर पइजी वेंदी घणी डस्ट माना देर घणा घोड़ा था अचनि या कुझु someone is माना स्ट्राइक थिए थो पियो त का शइ अचे थी पई एॾी डस्ट थिए पई उन डस्ट गाॾी में बि ईअं थी आहे डस्ट ईअं ई घोड़नि जी आहे वसत नबी जमा पोइ छा था कनि उहे घोड़ा तेज़ हलनि था ईअं कनि था टिणगूं निकिरनि थियूं पयूं अॻिते हलनि था काॾे वसत नबी जमा पोइ उन घड़ीअ दुश्मन जे टोलीअ जे विच में वञी पवनि था पिया हमले में या पाण बि विच में वञनि था पिया त हाणे चौधारी दुश्मन आहे पर हुननि खे परवाह कोन्हे का ताक़तवर न ब्रेव जी ॻाल्हि थी हले पई हाणे इहा जॾहिं ॻाल्हि थी पई अलाह जो मक़सदु छा आहे ॻाल्हि करण जो इहो खी कसम खां पोइ जेका ॻाल्हि करणी हुअसि उहा पोइ थो करे जेकॾहिं पहिरीं उहा ॻाल्हि थिया त ॿी आहे त ॿुधण ई माण्हू गवारा न करे मुमकिन आहे हीअ अलाह पाक ख़ासि मुशिरकनि लाइ एॾी हिकमत वारी इहा सूरत आहे उन्हनि खे अटेंशन वठी त हू अञा सम्झंदा त हाणे का ॿी अञा ॻाल्हि थींदी असांजे कम जी अञा तस्वीर अञा उहा ईंदी अलाह पाक ॻाल्हि कहिड़ी थो करे उहा जेका हीअ करे थो पर उन खां पहिरीं सम्झण जी ॻाल्हि कहिड़ी आहे इहे जेके घोड़ा वञनि था जंग में घोड़नि जी पंहिंजी मर्ज़ी वञनि पिया घोड़नि खे दुश्मनी माण्हुनि सां वञनि पिया हमिलो करणु घोड़नि खे घोड़नि सां दुश्मनी वञनि पिया वरे न घोड़ो पंहिंजे मालिक जे ताबे आहे ऐं घोड़ो तमामु सियाणो जानवर आहे कुतो बि वफ़ादार आहे घोड़ो बि वफ़ादार आहे घोड़ो जॾहिं ॾिसे थो पियो साम्हूं हमले लाइ वञनि था पिया डुकण में त हुनखे को मसइलो कोन्हे को पर जॾहिं ॾिसे थो पियो त साम्हूं हमले में ज़ाहिरी ॻाल्हि आहे साम्हूं वारा त माण्हू ईंदा न घोड़े ते चढ़ी के हाथी ते चढ़ी ईंदा को खणी पंहिंजे उठनि ते चढ़ी अचनि या पैदल अचनि हथियार खणी ईंदा न तलवार नेज़ा खणी ईंदा घोड़ो नथो ॾिसे उहा शइ अलाह पाक जानवर खे इहा हैसियत ॾिनी आहे त मुंहिंजे लाइ त नुक़सानु आहे इहा ॻाल्हि वॾी सम्झणी आहे हिन सूरत में ऐं असां हिते ख़तमु कंदासीं पोइ बाक़ी 3 आयतूं पोइ हाणे इहा ॻाल्हि हिते सम्झां त जॾहिं इहा इनखे ख़बर पए थी घोड़ो ॾिसे थो त साम्हूं तरानूं खणी बीठा आहिनि उहे मूंखे विढ़ंदा त पहिरियों त घोड़े खे विढ़ंदा न त घोड़ो रुकिजे घोड़ो ख़तरो ॾिसे थो पियो उनखे पोइते मोटणु खपे उसूलनि घोड़े खे पंहिंजी सुनास जानवर पोइते मोटी वेंदो आहे घोड़ो न वेंदो उहो पंहिंजे मालिक जो वफ़ादार आहे ओ इहा ॻाल्हि जॾहिं हाणे जॾहिं काफ़िर इहा ॿुधे थो त इहो घोड़ो मुंहिंजो एॾो वफ़ादार आहे जेको ईअं वञे थो पियो हमला करणु मुंहिंजे चवण में आहे हुनजे विच में दुश्मन जो वञी पुॻो ख़तरो ॾिसे थो बि न मुड़ियो पर छो जो मां हुनखे चयो आहे इन करे आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे न त हाणे अलाह पाक थो फरमाए इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद पर बेशक माण्हू पंहिंजे पालनहार जो वॾो पेशवा उहो हुनजो फर्मा बरदार आहे नाशुक्रे में घणी ॻाल्हियूं अची नेमत जो शुक्र नथो करे रसूल जो शुक्र नथो करे क़ुरान जो शुक्र नथो करे सिहत जो शुक्र नथो करे पैसे जो शुक्र नथो करे इल्म जो शुक्र नथो करे ये सभु शयूं हिन में अची थियूं वञनि मालो औलाद सभु ज़िंदगी मिली उनजो शुक्र नथो करे अलाह जो शुक्र करे क्या ॿिए जो थो करे इहा ई ॻाल्हि आहे वॾो बेशुक्र आहे इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद हिते असां इंशाअल्लाह ताला पंहिंजी हीअ बाक़ी 3 पोइ कंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक जेका सम्झाणी ॾिनी आहे इंशाअल्लाह ताला उहे पोइ अलहमदुलिल्लाह हिते पंहिंजो असां सेशन ख़तमु था कयूं ऐं अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेकॾहिं सिखण ऐं सिखाइण में का ग़लती थी आहे त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां आमीन बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम अलहमदुलिल्लाह।